नाज़रीन PPA शाह ज़िले कंबर शदादपुर जे डॉक्टरन पैरामेडिकल अमले समेत समूरन मुलाजमन मुतालबन जी मनताला एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पहुता आहिनि। ड्यू टू सरंजाम ऑनेस्टी सां हिन वक्त असां सां इहा नाजाइज़ी आहे त गवर्नमेंट जे हेल्थ जे पट्टे वाले सैनिटरी वर्कर के 17,000 अलाउंस, असांजे डॉक्टर के 3,000, असांखे 50 रुपया दिहाड़ी। इहो सरासर नाजाइज़ी आहे। अहिड़ो को ॿिए हंधि को मिसाल बि नथो मिले त 13 सालनि खां वठी को मुलाज़िम कॉन्ट्रैक्ट ते हले ऐं सदाईं तलवार मथां कॉन्ट्रैक्ट जी असांजे लड़के त केॾी महिल बि असांखे टर्मिनेट करे सघंदा, केॾी महिल बि कढी सघंदा। ॿियो सिंध गवर्नमेंट हाणे जेको ऐलान कयो आहे डॉक्टरनि लाइ 35,000 ऐं पैरामेडिक्स लाइ 17,000, PPA शाह जे डॉक्टर खे 3,000 ऐं पैरामेडिक्स खे 1,500, माना डॉक्टर के 100 रुपए जूं टाफियूं, पैरामेडिक्स के 50 रुपए जूं टाफियूं, माना रोज़ खाओ बेटा। 2010 जी जेका फ्लड थी हुई, जेका सुपर फ्लड हुई, उन में PPA शाह जो वॾो रोल आहे। उन PPA शाह में असां मुलाज़िम डॉक्टर सभु उन ते कमु कयो आहे। उन वक़्त बि तकलीफ़ुनि खां असां PPA शाह इदारे में कमु करे पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कईसीं। हिन महिल 13 साल असांखे गुज़री चुका आहिनि, असांजी कंहिं बि सारे न लधी आहे। असांजा मुतालबा इहे आहिनि त असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। जेको गवर्नमेंट जो डॉक्टर 35,000 खणे थो, असांजे डॉक्टर PPA शाह जे हिसाब सां उन जो जेको ऐलान थियो आहे त 3,000 रुपया। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंध TV न्यूज़ कंबर।